गाड़ो में सहाफ़ियन ऐं सिविल सोसाइटी पारां सहाफ़ीअ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गाड़ो प्रेस क्लब अॻियां सहाफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां निजी टीवीअ जे रिपोर्टर इसाक सर्कीअ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि ॻाल्हाईंदे चयो त सिंध में सहाफ़ी बिरादरी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहे ऐं सहाफ़ियुनि ते हमला करे खेनि कूड़नि केसनि में फासायो पियो वञे। अॻवाननि वधीक चयो त जेकॾहिं सहाफ़ी इसाक सर्की तां कूड़ा केस ख़तम न कया विया त सिंध जी समूरी सहाफ़ी बिरादरी कराची प्रेस क्लब आॾो गॾु थी सख़्त एहतिजाज कंदी। सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त न सिर्फ़ु इसाक सर्की खे आज़ादु कयो वञे पर सॼी सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं सहाफ़ियुनि ऐं सच लिखंदड़नि ख़िलाफ़ु जेका वावेला कई वई आहे, जेके कातकुआड़ा खड़ा कया विया आहिनि, असां उनजी मज़मत करियूं था। असां सिंध सरकार ऐं वफ़ाक़ हुकूमत खां मुतालबो था करियूं त धरती टीवीअ जे क्राइम रिपोर्टर इसाक सर्कीअ खे फौरी तौर ते आज़ादु करे खेसि तहफ़्फ़ुज़ ॾिनो। धरती टीवीअ जे सीनियर रिपोर्टर इसाक सर्कीअ जे गिरफ़्तारीअ ते सख़्तु एहतिजाज करियूं था ऐं मज़म्मत करियूं था ऐं असां वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां पुरज़ोर अपील करियूं था त फौरी तौर ते इसाक सर्कीअ खे आज़ादु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk